सीने न ठरिया में गूंदर विसरिया में सुखन शाखों कटियूं भूलियो सब बंभोर जो पुठिया हो तन हलियो लोक सुना तो कीन की आर्याणी अतोर माण्यो तनी मोर देखियो जनी दिल सी वक़ाल फी शान हबीबिही करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व शफीना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। बादल हम्दो सलात मुझा निहायती वाजिबुल एहतराम स्टेज की जीनत उलमाए किराम सादात इज़ाम बिलखुसूस काबिले सद एहतराम व तकरीम जंहिंजे तवसुत सां तव्हां असांजी हीअ अॼु मुलाक़ात थी आहे साईं सईद मंठार अली शाह सिकंदरी ऐं मुंहिंजे साम्हूं वेठल प्यारे हबीब करीम जा प्यारा उम्मती हो बुज़ुर्ग हो नौजवान हो तव्हां समूरनि खे आका जे मीलाद जी मुबारक हुजे। खैर मुबारक चवण वारा रुगो 4 ॼणा आहियो सभु आयो त मीलादी आया न बाबा सभु मिलादी आया हो गॾिजी करे इन ईद जी मुबारक ॾियो छाजे लाइ जो जेकॾहिं इहा ईद न हुजे हा त शायदि असांखे का बि ईद कान मिले। ईद उल अज़हा ईद उल फितर सभु ईदूं असांखे मिलियूं आहिनि सदको हबीब करीम जे आमद जो आहे। तव्हां समूरनि हबीब करीम जे आशिकनि खे मीलाद जी मुबारक हुजे। अज़ीज़ान मोहतरम अल्लाह तबारक व तआला इंसानियत ते उन वक़्त किरोड़े करम कया जॾहिं इंसानियत